पंजाबी ड्रामे जी बेहतरीन का बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे पीरी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी वारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। छो त हाणे चाकर खान हसीना खे उनजी औकात ॾेखारे चुको आहे। होॾां जेको असांवल जे भाउ खे जाबर कुटको ॾेई चुको आहे ऐं सिकू सभु कुझु ॿुधाइण वारो आहे चाकर खान खे। दरअसल दोस्तो कहिड़ी ॻाल्हि कामयाबु थींदी, हसीना हाणे वेर रखी छॾी आहे। छो त वेर उन खे हुयो पहिरियों ई चाकर खान सां, हाणे उनजी घरवारी सां बि वेर कंदी, चाकर खान सां बि वेर कंदी। होॾां जेको आहे जाबर जेको कुटको ॾिनो सांवल जे भाउ खे, उन खे उन जो हिसाबु ॾियणो पवंदो। सांवल हाणे घटि न कंदो ऐं सिकू खे ही पुॼणु कोन ॾींदा चाकर खान ताईं। जे चाकर खान ते सिकू पुॼी वियो त सॼो कमु ख़राबु थी वेंदो। इन जे करे उनजी कोशिशि आहे त उनखे उते पुॼणु न ॾियूं। हाणे अॻिते जीअं जीअं दोस्तो एपिसोड जा नवां सीन ईंदा वेंदा तीअं तीअं हीउ ड्रामो ज़बरदस्त थींदो वेंदो, अञा ज़बरदस्त सनसनीखेज़ थींदो। छो त हाणे बेहतरीन मोड़ ते पहुची चुको आहे ड्रामो। त हाणे चाकर खान सांवल खां हटी हाणे असली कातिलनि खे धमकियूं उनजी बेइज़ती करणु शुरू थी चुको आहे, जेका हू हाणे बर्दाश्त न करे सघंदा। पोइ हीउ चाकर खान खे को न को नुक़सानु पुॼाइण जे करे हू को न को क़दम खणंदा। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो। शायदि खुसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हां जो पंहिंजो चैनल आहे।